अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। विंदुर जे वञन से मर ॿधन संदरा, ॿियूं कोह ॿधन छोड़े जे छॾींदियूं। भलारे भिटधणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 6 मई 2021 साल ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आऊं जो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, कॾहिं बि ॾुख अव्हां ॾे भुलिजी न अचनि। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में असीं अव्हां लाइ शामिलु कंदा आहियूं ख़ूबसूरत किताबनि मां चूंड लिखणियूं जेके अव्हां खे तारीख़ बाबति मालूमात ॾींदियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध बाबति मालूमात पिणु शामिलु हूंदी आहे। ऐं हीअं असांजो प्रोग्राम कुझु वर्क किताब मां अरबा ऐं ख़मीस जे ॾींहुं ॿुधी सघंदा आहियो। प्रोग्राम सुबुह जो 8 वॻे, शाम जो 4 वॻे ऐं राति जो 11:45 ते नशर कयो वेंदो आहे। अव्हीं ॼाणो था त दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वेब टीवी जेके सिंध जी तर्जमान वारो किरदारु अदा कनि था, सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि, सक़ाफ़त, इल्मु अदब ऐं सियासी समाजी सरगर्मियुनि खे अवले सां नशर कयो वञे थो। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा कयो। 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारे खे अव्हां जे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हाणे हलूं था किताबनि जा वर्क वरायूं था। सभ खां पहिरियां जंहिं किताब जा वर्क शामिलु कंदासूं उहो नामियारे सहाफ़ी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी ऐं जाखोड़ी अॻवान साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु किताबु आहे जंहिंजो नालो आहे निंड नहेरियो नेण। जी हा, हुन मां अॼु अव्हां लाइ असां जेको मज़मून शामिलु करे रहिया आहियूं उनजो उनवान आहे वन यूनिट जे ख़ात्मे वारी तहरीक में सिंधी शागिर्दनि जो तारीख़ी किरदारु। अॼोके कालम में मां सिंध जे क़ौमी तहरीक में ख़ासि तौर ते शागिर्दनि जे अहम किरदार जो ज़िक्र कंदुसि। पाकिस्तान ठाहिण खां पोइ मुफ़ाद परस्त क़ुवतनि जी इहा कोशिश रहंदी आई त उहे मुख़्तलिफ़ हीलनि बहाननि सां आज़ादी जे बहाने पाकिस्तान जी सालिमियत या वहदत जे हवाले सां पंहिंजी गिरफ़्त सिधी तरह सूबनि ते मज़बूत कनि जीअं उन्हनि सूबनि जी आमदनी जे ज़रियनि ते क़ाबिज़ थी सघनि। इन सिलसिले में निढण सूबनि जे आइनी हैसियत खे ख़तमु कंदे 1955 में वन यूनिट ठाहिण जो ऐलान कयो वियो जंहिंजो मक़सदु मौजूदा पाकिस्तान में चइनि सूबनि जी हैसियत ख़तमु करे हिकु सूबो ठाहिणु हो जंहिंखे ओलह पाकिस्तान जो नालो ॾिनो वियो ऐं लाहौर खे उनजो गादी वारो हंधु बणायो वियो। पाकिस्तान में जेको बंगाल सूबो हुयो उन जी आबादी ओलह पाकिस्तान जे चइनि सूबनि खे गॾु करण खां पोइ बि वधीक हुई। बंगाल यानी पाकिस्तान 54% ऐं ओलह पाकिस्तान जे चइनि सूबनि खे मिलाइण खां पोइ बि कुल आबादी 46% हुई। मख़सूस मुफ़ाद रखंदड़नि अहिड़ो फ़ैसिलो इन करे कयो त हू हर लिहाज़ खां बंगाल तोड़े निढण सूबनि खे पंहिंजे कब्ज़े हेठि रखी सघनि ऐं उन्हनि सूबनि में पंहिंजे माण्हुनि खे दाख़िल करे उतां जी हर शइ हासिलु करण जो आइनी जवाज़ पैदा करे सघनि। वन यूनिट ठहण खां पोइ सिंध मां नौकरियूं, सिंध जूं ज़मीनूं ऐं मुख़्तलिफ़ रोज़गार जा ज़रिया धारियनि ख़ासि तौर ते पंजाब वारनि जे हवाले थियण लॻा। सिंध जूं ज़मीनूं रिटायर फ़ौजनि खे इनाम ऐं नीलाम ज़रिए ॾिनियूं वियूं। अहिड़ी तरह बंगाल समेत सिंध, बलूचिस्तान ऐं सरहद जे अवाम जे हक़नि ते बि साॻी क़िस्म जा धाड़ा हणण जी मुनज़िम साज़िश कई वई। वन यूनिट ख़िलाफ़ पंजाब खां सवाइ बाक़ी सूबनि में शिदत सां मुखालफ़त शुरू थी। बंगाल, सरहद, बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि उन ख़िलाफ़ जदोजहद शुरू कई पर सिंध में सूरतहाल उन खां वधीक मुख़्तलिफ़ हुई। सिंध में साईं GM सैयद, कामरेड हैदर बख्श जतोई, काज़ी फैज़ मोहम्मद, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी ऐं कुझु ॿियनि सियासतदाननि मुखालफ़त कई पर उहा तहरीक जी सूरत इख़्तियार न करे सघी। उन जो वॾो सबबु
सिंध में सियासत कंदड़नि में अक्सरियत मुफ़ाद परस्त वॾेरनि जी हुई जेके चढ़ंदे सिज जा पुॼारी रहिया आहिनि। उन मुफ़ाद परस्त लॾे बि वन यूनिट जी हिमायत में पंजाब जो साथ ॾिनो ऐं उहो ई सबबु हुयो जो सिंध में ही तहरीक सियासी धुरियुनि जी मुसर किरदारु अदा न करण करे अॻिते न वधी सघे। नवंबर 1969 में फ़ौजी आमिर फील्ड मार्शल अयूब ख़ान ख़िलाफ़ तहरीक जे नतीजे में हुन चूंडनि कराइण बदिरां इक़्तिदार फ़ौजी आमिर जनरल यहया ख़ान जे हवाले कयो। जनरल यहया ख़ान मुल्क में आम चूंडनि कराइण जो ऐलान कयो। इलेक्शन कमीशन हिकु पधरनामो जारी कयो जंहिं में चयो वियो त ओभर पाकिस्तान में वोटर वारियूं लिस्टूं बंगाली में हूंदियूं ऐं ओलह पाकिस्तान में वोटर लिस्टूं उर्दू में हूंदियूं। इलेक्शन कमीशन जे अहिड़े पधरनामे ते सिंध में चङो ख़ासो हुलांगामो शुरू थी वियो। सिंधी में अक्सर नाला मख़सूस हुजण करे जॾहिं उहे उर्दू में लिखिया वेंदा त उन्हनि जो मफ़हूम ऐं उचार बिगड़जी वेंदो। उन करे वोटर लिस्टनि में उर्दू सां गॾु सिंधी में बि वोटरनि जा नाला दर्ज थियण घुरिजनि। उन मौक़े ते बि सिंध जे मुफ़ाद परस्त सियासतदाननि हिकु लफ़्ज़ बि न कुछो ऐं रिवायती ख़ामोशी इख़्तियार कई। उन वक़्तु सिंध जी तारीख़ में पहिरियों भेरो सिंधी शागिर्द हिकु सियासी क़ुवत थी मैदान ते आया। नवंबर 1969 में वोटर लिस्टनि में सिंधी में नाला दर्ज कराइण ख़ातिर सिंधी शागिर्दनि अमली जदोजहद जो आगाज़ करे छॾियो। शागिर्द अॻवान लाला कादर हैदराबाद में बुख हड़ताल शुरू कई। शागिर्दनि हिकु एक्शन कमेटी ठाही जंहिंमें लाला कादर, मसूद नूरानी, नवाब यूसुफ टालपुर, इक़बाल तरीन ऐं जाम साकी खे रखियो वियो। शागिर्द एक्शन कमेटीअ तहरीक जो दाइरो समूरी सिंध ताईं वधाइण जो ऐलान कयो ऐं एक्शन कमेटी हिकु पधरनामो जारी करे इहो ऐलान कयो त आम चूंडण लाइ वोटर लिस्टनि में सिंधी ॿोली में वोटरनि जा नाला दर्ज करणु, वन यूनिट जो ख़ात्मो ऐं समूरनि सियासी ऐं शागिर्द अॻवान जी आज़ादी जा मुतालबा कया विया। हैदराबाद में बुख हड़ताल शुरू थियण करे समूरी सिंध में शागिर्द ॼण अमलनि सियासी मैदान में काहे पिया ऐं समूरी सिंध में बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू थी वियो। लाला कादर जी बुख हड़ताल जे ॿिए ॾींहुं सिंध जो नामियारो सियासतदान ऐं अवामी लीग जो सीनियर नायब सदर काज़ी फैज़ मोहम्मद बि हैदराबाद में बुख हड़ताल शुरू करे हिन तहरीक में शामिल थी वियो। मां उन वक़्तु गवर्नमेंट कॉलेज जेकमाबाद में पहिरें साल जो शागिर्द हुयसि ऐं कॉलेज यूनियन ऐं पंहिंजे क्लास जो CR बि हुयसि। हीअ नुमाइंदगी कॉलेज स्टूडेंट्स यूनियन जे चूंडनि में मूं हासिल कई हुई। सिंध एक्शन कमेटी पारां असां सां राब्तो कयो वियो ऐं असां साॻिए ॾींहुं शागिर्दनि जो हिकु हंगामी इजलास घुराए एक्शन कमेटी पारां बुख हड़ताल वारे सॾ खे मोट ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। बहरहाल इहो बहस हलियो त केरु पहिरियां बुख हड़ताल ते वेहे। असां वटि हीअ तहरीक पहिरियों भेरो शुरू थी रही हुई। को बि तजर्बेकार साथी अॻुवाणी करण लाइ कोन हुयो। मूं दोस्तनि खे चयो त मां बुख हड़ताल अॼु खां शुरू करियां थो। मां उन वक़्तु शागिर्दनि जी तनज़ीम सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जेका जाम साकी जी अॻुवाणी में सिंध जे हक़नि लाइ ताज़ो ई क़ाइमु कई वई हुई, उनजो ज़िले जनरल सेक्रेटरी हुयसि। अहिड़े फ़ैसिले थियण खां पोइ मूं 15 नवंबर 1969 शाम जो डिग्री कॉलेज जेकमाबाद जी ऑफिस में 100 कलाकनि जी बुख हड़ताल शुरू कई। शागिर्दनि ऐं शहरियुनि जिन में वकील बि शामिल हुया उन्हनि बुख हड़ताल ते वेहण महिल मुंहिंजी आज्ञा कई ऐं गुलनि जा हार पाराया। असां हिकु ब्लैक बोर्ड हथु करे उन ते मुतालबा दर्ज करे तहरीक जो आगाज़ कयोसीं। ॿिए ॾींहुं शागिर्द एक्शन कमेटी जा मेंबर नवाब यूसुफ टालपुर ऐं इक़बाल तरीन जेकमाबाद में आया। ही शागिर्द अॻवान जेके सिंध स्टूडेंट फेडरेशन जे सिंध एक्शन कमेटी में नुमाइंदगी करे रहिया हुआ, लाला कादर आज़ाद मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन, जाम साकी सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन ऐं मसूद नूरानी सिंध स्टूडेंट कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन पारां एक्शन कमेटी में मेंबर हुया। ॿिए ॾींहुं सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जा बागवान अली मोहम्मद भट्टी ऐं शौकत अली खोसो बुख हड़ताल में मूंसां शामिल थी विया। शाम जो डिग्री कॉलेज जे टेंस ग्राउंड ते शागिर्द अॻवान ऐं एक्शन कमेटी जे मेंबर नवाब यूसुफ टालपुर जी सदारत में हिकु जलसो थियो, जंहिंमें शागिर्दनि, पोहरितनि, वकीलनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं जलसे में करारदाद पास करे हुकूमत खां घुर कई वई त वन यूनिट खे टोड़ियो वञे। वोटर लिस्टनि में सिंधी ॿोली में बि वोटरनि जा नाला दर्ज कया वञनि।
हिन एहतजाजी जलसे में शागिर्द अॻवाननि नवाब यूसुफ टाल, इक़बाल तरीन, अशफाक जमाली मूं तक़रीर कई। मूं तक़रीर में चयो त सिंध जे हक़नि हासिल करण लाइ असां शागिर्दनि खे जेकॾहिं जानियूं बि क़ुर्बान करणियूं पियूं त फ़ख़ुर सां जानियूं क़ुर्बान कंदासूं। हाणे सिंधी क़ौम वन यूनिट खे वधीक बर्दाश्त कोन कंदी। हुकूमत खे घुरिजे त फ़ौरन वन यूनिट जे ख़ात्मे जो ऐलान करे सूबनि जी आइनी हैसियत बहाल कई वञे ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे। वफ़ाक़ खे दिफ़ा करंसीअ परॾेही खातनि खां सवाइ समूरा इख़्तियार सूबनि हवाले कया वञनि। सिंध में फ़ौजनि खे इनाम नीलाम में ॾिनल ज़रई ज़मीनूं रद्द करे उतां जे रहवासियुनि खे सस्तनि अघनि ते ॾिनियूं वञनि। सिंध में धारियुनि खे पंहिंजनि सूबनि ॾांहुं वापसि कयो वञे। मूं चयो त असीं सिंधी हिन मुल्क में रहूं था, पर असांखे पंहिंजी मादिरी ॿोली ॻाल्हाइण जो बि हक़ न ॾिनो वियो आहे। छा असीं हिन मुल्क में आज़ादु आहियूं? छा असीं हिन मुल्क जे नाले में मख़सूस टोली जी ग़ुलामी जो शिकार आहियूं? असां शागिर्द हर क़ुर्बानी ॾेई ग़ुलामी ख़तमु कराए पंहिंजा हक़ हासिल करे वठंदासीं। एहतजाजी जलसो राति जो 12 वॻे ख़तमु थियो। बुख हड़ताल वारे कैंप में असां बुख हड़ताली ऐं ॿिया 2 दोस्त शाह मोहम्मद बिरोही ऐं मोहम्मद याकूब खोसो वेठा हुआसीं ऐं सुम्हण जी तयारी करे रहिया हुआसीं त तक़रीबन 11:30 वॻे हिकु पुलिस इंस्पेक्टर ग़ुलाम रसूल कुझु सिपाहियुनि सां असांजे कमरे में दाख़िल थियो ऐं चयाईं त अव्हांखे गिरफ़्तार करण जा मूं वटि वारंट आहिनि। असां टेई तयारु थी इंस्पेक्टर सां गॾिजी जॾहिं कॉलेज खां ॿाहिरि आयासीं ऐं ॾिठोसीं त पुलिस वॾे तइदाद में कॉलेज ऑफिस खे चइनी तरफ़नि खां घेरो कयो बीठी हुई। मूंखे ईअं लॻो ॼण त एतिरे वॾे अंग में पुलिस कंहिं ख़तरनाक ॾोहारियुनि खे पकड़णु आई आहे। मूं इंस्पेक्टर खे चयो त एतिरी नफ़री जी कहिड़ी ज़रूरत हुई? तव्हां अकेला ई अचो हा त असां तव्हां सां हलिया हलूं हा। हिते ॾोहारी आज़ादु घुमंदा वतन था, उन्हनि खे त तव्हां पकड़े कोन था सघो। ख़ैर उतां असांखे गिरफ़्तार करे पुलिस हेडक्वार्टर में आंदो वियो, जिते DSP मज़हर अली पठान वटि पेश कयो वियो। हुन असांखे इज़त सां विहारियो ऐं हिकु पुलिस वैन में विहारे रवानो कयो वियो। उन वक़्तु सुबुह जा 2 थी रहिया हुआ। असांखे ख़बर न हुई त काॾे नियो पियो वञे। पहिरियों दफ़ो गिरफ़्तार थिया हुआसीं ऐं पुलिस जे पिड़ चढ़िया हुआसीं। कुझु वाइड़ा ऐं ख़ामोश हुआसीं। ही सभु कुझु एतिरो जल्दी थियो जो सम्झण ऐं सोचण जो मौक़ो बि न मिली सघियो। वैन में पुलिस वारनि खां पुछियोसीं त काॾे पिया वञूं। पुलिस जो हिकु जमादार जेको पोयां असां सां ॿिए पुलिस वारनि समेत वेठल हुयो, तव्हां विराणियो त तव्हांखे सखर जेल वठी पिया वञूं। ऑफिसरनि जो चवणु आहे त तव्हां ख़तरनाक क़ैदी आहियो, तंहिं करे तव्हांखे वॾी जेल में बंदि कयो वञे। पोइ हुननि असांखे जेल मुतलिक़ ॾाढियूं भवाइतूं ॻाल्हियूं ॿुधायूं। सियारे जी सख़्तु सर्दी वारी राति हुई। रमज़ान शरीफ़ जो महीनो हुयो। सुबुह जो 4 वॻे असां सखर पहुतासीं ऐं असांखे सखर सेक्शन थाणे ते पहुचायो वियो। उते इंस्पेक्टर जाफ़री नाले हुयो। हुन असांखे पंहिंजे ऑफिस में विहारियो ऐं चांहि बिस्कुट सां ख़ातिर तवाज़ा कई। लॻभॻि 1 कलाक खां पोइ असांखे स्पेशल जेल सखर आंदो वियो, जिते असांखे जेलर जे कमरे में नियो वियो। उते जेलर मरी साहिबु अॻी असांजे इंतज़ार में वेठो हुयो। हुन ॿुधायो त तव्हांजे रोज़े रखण जो बंदोबस्तु मूं ज़ाती तरह कयो आहे। अॼु तव्हां मुंहिंजा महिमान आहियो, सुभाणे खां अव्हां सरकार जा महिमान हूंदा। हुन असांखे हिकु खुलियल ऐं कुशादे कमरे में विहारियो ऐं घरां मानी खणाए आयो। असां रोज़ो रखी सुम्ही पियासीं। 2 ॾींहंनि जे उजागे ऐं बुख हड़ताल असांखे थकाए विधो हो। तॾहिं ख़बर पई जॾहिं ॾींहं जो 2 वॻे असांखे ज़ोरे उथारियो वियो। मुक़दम ॿुधायो त वॾे कुशाले खां पोइ तव्हां जाॻिया आहियो। हिन ॿुधायो त तव्हांखे जेल में आम कैदियुनि खां अलहदा हिसे यानी फांसी घाट जे पिंजरनि में रखण लाइ चयो वियो आहे। पंहिंजो सामान सहेड़ियो त तव्हांखे वठी हलां। असां पंहिंजा बिस्तरा कुल्हनि ते रखिया ऐं फाही घाट जे पिंजरनि ॾांहुं रवाना थियासीं। मूं रस्ते ते मुक़दम खां पुछियो त असां फाही जा कैदी त कोन आहियूं, पोइ छो उते असांखे बंदि करियो था? हुन ॿुधायो त जेलर जो चवणु आहे त तव्हां सियासी कैदी आहियो ऐं तव्हांखे आम कैदियुनि खां परे रखिणो आहे। हिन जेल में सभ खां भली जाइ बि उहे पिंजरा आहिनि, छाकाणि जो फाही जा कैदी त सेंट्रल जेल सखर में रखिया वेंदा आहिनि। असां बि फाही घाट जे पिंजरनि ताईं पहुची वियासीं। टोटल 3 पिंजरा हुया। हर पिंजरे खे हिकु कमरो, विरांडो ऐं उन जे अॻियां लोह जे शीखनि जो वॾो पिंजरो हो, जंहिंजे कुंड में हिकु लेट्रिन ठहियल हो। असां कमरे में हंधि विछाए वरी सुम्ही पियासीं। असां वारे पिंजरे सां गॾु जेके 2 ॿिया पिंजरा हुआ, उन्हनि में कश्मीर जा डोमकी ज़मींदार
अलण ख़ान डोमकी ऐं मुरियो ख़ान डोमकी क़ैद हुआ। उन्हनि सां अॻिते हली सुठी दुआ सलाम थी। रोज़े खोलण लाइ मुक़दम अची उथारियो। मानी सां गॾु अख़बारूं इबरत हिलाले पाकिस्तान हुयूं से बि ॾिनियूं वियूं। मानी विसरी वई। अची अख़बारनि खे वरितोसीं त समूरी सिंध जो अहवालु पढ़िजे। पीपी जे चेयरमैन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो बयानु शाया थियो। हुन वोटर लिस्टनि में सिंधी में नाला दर्ज करण वारे मुतालिबे जी हिमायत कई ऐं सिंध में वॾे पैमाने ते शागिर्दनि जे गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कई ऐं चयो त सिंध जा शागिर्द पंहिंजे क़ौमी हक़नि लाइ विढ़ी रहिया आहिनि। भुट्टे साहिब जो बयानु पढ़ी ॾाढो ख़ुशि थियासूं। ॾाढो अजीब आहे जो अंग्रेज़नि जी ग़ुलामी दौरान सिंधी ॿोली खे ख़ासि अहमियत हासिलु हुई। बम्बई यूनिवर्सिटी में सिंधी ॿोली खे आला मक़ाम हासिलु हुयो। तारीख़ में घटि नज़र ईंदो त मादरी ज़ुबान जो हक़ घुरण ते अहिड़ियूं जुठूं कयूं वियूं हुजनि। सिंधी ॿोली सिंधी आवाम जी क़ौमी ॿोली आहे। उनखे बंगाली, पश्तो, बलोच, पंजाबी सां गॾु क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। उर्दू खे मुख़्तलिफ़ सूबनि विच में राब्ते वारी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। पीपी अॻवान मीर रसूल बख़्श टालपुर पारां बि वोटर लिस्टनि ऐं वन यूनिट ख़तमु करण वारी तहरीक जी हिमायत में बयानु ॾिनल हो। साईं जीएम सैद पारां बयानु छपियो हो जंहिंमें चयल हो त शागिर्दनि खे तकिड़ो क़दम न खणणु घुरिजे। हिन शागिर्दनि खे अपील कई त हू बुख हड़ताल 10 ॾींहंनि लाइ मुलतवी कनि जीअं असां हुकूमत सां ॻाल्हाए सघूं। अवामी लीग जे सदर शेख मुजीबुर रहमान बि सिंधीअ में वोटरनि वारी तहरीक ऐं वन यूनिट टोड़ण वारे मुतालिबे जी हिमायत कई आहे। नेशनल अवामी पार्टी जे जनरल सेक्रेटरी महमूदुल हक़ उस्मानी बि सिंधी में लिस्टनि वारी तहरीक जी हिमायत कई। उन खां सवाइ मखदूम तालिबुल मौला बि शागिर्दनि जी हिमायत कई ऐं फ़ौजी सरकार खां मुतालबो कयो त वन यूनिट टोड़ियो वञे, वोटर लिस्टुनि में सिंधी में नाला दर्ज कया वञनि। सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी सदर ऐं शागिर्द एक्शन कमेटी जे मेंबर जाम साकी खे बि गिरफ़्तार कयो वियो। जानी असांखे गिरफ़्तार कयो वियो हो। साॻिए ॾींहुं जाम साकी बि बदिजी वियो। हालांकि हुन बुख हड़ताल कोन कई हुई। बाबाए सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई बि हैदराबाद में बुख हड़ताली कैंप जो दौरो करे पंहिंजे तरफ़ां मुकमिल सहकार जो ऐलान कयो। तहरीक पंहिंजे रफ़्तार सां मंज़िल ॾांहुं क़दम वधाए रही हुई। सिंध जे समूरनि नीडनि वॾनि शहरनि में सिंधी शागिर्द मुख़्तलिफ़ शागिर्द तनज़ीमनि सां वास्तो रखंदे हिकु इतिहाद हेठि अमली जदोजहद में हिसो वठी रहिया हुआ। सिंध जा जेल सिंधी शागिर्दनि सां भरिजी रहिया हुआ। उन वक़्तु मूंखे ॾाढो अजीब लॻंदो हो जॾहिं सिंधी सियासत करण वारो वॾेरो अमूमन सिंधी शागिर्दनि वारी तहरीक में न भाङे भहिवार थिए पियो न वरी अहिड़ी तहरीक जो हिमायत करे पियो। उहो सिर्फ़ु इक़्तिदार जी बुख में हुयो। मूंखे यादि आहे ताज़ो सिंध एंटी वन यूनिट फ्रंट जो जैकमाबाद में जलसो थियो हो। उन जी सदारत साईं जीएम सैद कई हुई। समूरे ज़िले ऐं भरिसां वारनि ज़िलनि जा वॾेरा जेके चढ़ंदे सिज जी सलामी कंदा आया आहिनि से समूरा सैद जे क़दमनि में पियल हुआ। खेनि इहो महसूसु थियो त सिंध जो अवाम साईं जीएम सैद सां आहे। चूंडनि में कामयाबी बि सैद खे थींदी। उन करे सैद जो साथ ॾियण बि उन्हनि जो मक़सदु पूरो थिए पियो। अॻिते हली जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे फ़ौजी आमिर अयूब ख़ान जो साथ छॾे चूंडनि में हिसो वठण जो ऐलान कयो ऐं अवाम आॾू अटो लटो ऐं अझो ॾियण वारो प्रोग्राम ॾिनो त वॾेरा सैद खे छॾे वञी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे क़दमनि में किरिया। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जॾहिं अयूब ख़ान जो साथ छॾियो त वॾेरा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो साथ छॾे ॾिनो हो। उन ते ॿिए दफ़े लिखंदुसि। शागिर्दनि पारां तहरीक खे हिकु हफ़्तो गुज़री वियो। अंदाज़नि 8,000 खां वधीक शागिर्दनि बुख हड़ताल कई ऐं गिरफ़्तार कया विया। गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो हलंदड़ हुयो। मूं वटि ज़िले जैकमाबाद मां 20 शागिर्द गिरफ़्तार थी पहुची चुका हुआ। ईअं पिए लॻो त सिंध जा समूरा जेल शागिर्दनि सां भरिजी वेंदा ऐं इक़्तिदार धड़नि खे मजबूर थी मुतालबा मञणा पवंदा ऐं पूरी सिंधी क़ौम आॾो हुन जी ताक़त पाश थी वेंदी। शागिर्दनि वारी तहरीक क़ौमी तहरीक वारो तारीख़ी रुख़ इख़्तियार कयो। सिंध जा वॾेरा ऐं सियासतदान जिन कॾहिं बि सिंध जे मुफ़ादनि जी ॻाल्हि न कई। उनखे सिर्फ़ु उन सां गर्ज़ हुई त सिंधी सिर्फ़ु उन्हनि जा ग़ुलाम ऐं मुहताज हुजनि। ॿियो त पोहरे या हेठिएं तबिके खे एतिरो त पंहिंजे मसइलनि में उलझायो वञे जो उहे कुझु करण खां मजबूर हुजनि। हालांकि असां वटि सियासी तरबियत हुजे त असांजो हेठियों तबिको मुर्सी सां विढ़ी सघे थो, पर उन्हनि खे सिर्फ़ु वोट ॾियण जी मशीन सम्झो वियो आहे। उन्हनि खे इल्म ऐं सियासत सेखारी उन करे न वई आहे मतां उहो वॾेरे गिलास सां विढ़े।
असां वटि मथियों क्लास जेकॾहिं साईं जीएम सैद या हैदरबख्श जतोई जो साथ ॾिए हा त अॼु सिंध हेतिरी वेगाणी ऐं सिंधी धारियुनि खां फुरियल कोन हुजनि हा। असां जेल में सुबुह जो रोज़ो रखंदा हुआसीं ऐं पोइ आम कैदी असां वटि ईंदा हुआ। उन सां कचहरियूं थींदियूं हुयूं ऐं उन्हनि खे क़ौमी तहरीक जो मक़सदु सम्झायो वेंदो हो ऐं उहे असां सां कचहरियूं करे ख़ुशि थींदा हुआ। जेल वारो समूरो वक़्तु ॾाढो सुठो गुज़रियो। जेल मां मूं घर वारनि खे ख़त लिखियो जेको मुंहिंजे रिकॉर्ड में महफ़ूज़ आहे। हिते साॻे ख़त खे पेश करियां थो। सखर स्पेशल जेल 22 फरवरी 1969। जनाब वालिद वालदा साहिबा बिरादरम प्यारियों भेनर ऐं भाभी जान सदाई ख़ुशि ऐं सलामत रहो। अस्सलाम वालेकुम। अहवाल त अॼु मूंखे जेल में 5 ॾींहं आहे। काल 2 ॿिया दोस्त बि जेकमाबाद मां पहुता आहिनि। हाणे वक़्तु तमामु सुठो थो गुज़रे। स्पेशल जेल सखर में रखियो अथनि। रहण लाइ जाइ बिल्कुलु अलॻि मिली आहे। जाइ में हिकु चङो कमरो आहे, वरी विरांडो ऐं अॻियां अङण आहे। सुबुह जो सवेर दर खोले छॾींदा आहिनि। ॿाहिरि साम्हूं मैदान ऐं भर में इस्पताल आहे, उते घुमंदा आहियूं। सॼो ॾींहुं ईअं गुज़री वेंदो आहे। वरी शाम जो 5 वॻे फाई घाट वारे पिंजरे में बंदि करे छॾींदा आहिनि ऐं सॼी राति बंदि हूंदा आहियूं। सुबुह जो सवेर वेझण लाइ गरम पाणी ॾींदा आहिनि। रोज़े रखण लाइ अलॻि मानी जो बंदोबस्तु आहे ऐं बोरची मिलियल आहे। मानी सुठी पचाईंदो आहे। अक्सर करे दाल पटाटा ऐं कद्दू पचंदा आहिनि जेके ॾाढा वणंदा आहिनि। चांहि बि खंड वारी मिलंदी आहे। जेल में आम कैदियुनि खे गुड़ वारी चांहि मिलंदी आहे। शाम जो अख़बारूं ईंदियूं आहिनि। वक़्तु गुज़ारण लाइ कैरम बोर्ड ऐं लूडियो ॾिनो वियो आहे। सॼो वक़्तु सुठो गुज़रंदो आहे। मां हिते बिल्कुलु ख़ुशि आहियां। अव्हां दिलि जाए कंदा। इहे वक़्तु जवान ते ईंदा आहिनि। अव्हांखे मुंहिंजे बारे में ॻणती न करणु घुरिजे छाकाणि जो ॾुखिया ॾींहं थोरा हूंदा आहिनि। अव्हां दिलि जाए कंदा। ॿियो, मुंहिंजा किताब इंग्लिश जो किताब, डिक्शनरी ऐं कोर्स जा किताब ज़रूरु मोकिलींदा जीअं इम्तिहान जी तयारी करे सघूं। पढ़ण लाइ हिते चङो ख़ासो वक़्तु मिली वञे थो। मुलाक़ात बिल्कुलु बंदि आहे। डिप्टी कमिश्नर जेकमाबाद मुलाक़ात जी इजाज़त ॾेई सघे थो। किताब, कपिड़ा ऐं कंबल ज़रूरु मोकिलींदा। घर में सभिनी खे सलाम। सिर्फ़ु अव्हांजो नूर चशम। इमदाद अली ओढो, स्पेशल जेल सखर। जेल में मुलाक़ात बंदि हुई पर नसरुल्ला शेख वकील मूंसां मुलाक़ात कई। जेल इस्पताल जो डॉक्टर हुनजो दोस्त हुयो। डॉक्टर AW भट्टी अमेरिका में रहे थो ऐं सानिया जी बुनियाद विझंदड़नि मां हिकु आहे। पाण उन्ही जो सदर बि रहियो आहे। डेमोक्रेटिक पार्टी जे सभ खां अहम इदारे नेशनल कमेटी जो मेंबर आहे। अवामी आवाज़ जे दौर में जॾहिं अनवर पीरज़ादो अख़बार जो एडिटर हुयो ऐं असांजी ऑफिस नामको सेंटर में हुई। नानक जगह नामको सेंटर जो मालिक हुयो। डॉक्टर जो सिंध सुजाग मैगज़ीन लाइ इंटरव्यू बि कयो होसीं। जेल जी डिस्पेंसरी ॾिसण जे बहाने डॉक्टर सां जेल में मिलण आयो ऐं कंपाउंडर खे मूंखे सॾण लाइ मोकिलियाई। जॾहिं मां इस्पताल डॉक्टर जे कमरे में पहुतुसि त मूंखे ॾिसी डॉक्टर सख़्तु परेशान थी नसरुल्ला शेख खे घटि वधि ॻाल्हाइण लॻो। यादि रहे त ॿई पाण में गहरा दोस्त हुआ। बहरहाल हुन 10 मिंट खनि कचहरी कई, संगत जो अहवाल वरितो ऐं हलियो वियो। जेल में मूंसां अशफाक जमाली, अज़ीज़ अबड़ो, मोहम्मद ज़रीफ़ जखराणी, मंज़ूर अहमद सरकी, अब्दुल्लाह दाऊद पोटो ऐं ॿिया काफ़ी दोस्त गॾु हुआ। असांजो तइदादु वधी वञण करे ॿियो लोह वारो पिंजरो बि असांजे हवाले कयो वियो। ॾींहं जो अक्सर दोस्त गॾिजी वेंदा हुआसीं ऐं वारे वारे सां हर हिक खे तक़रीर जो मौक़ो ॾिनो वेंदो हो ऐं तक़रीरूं ॾाढियूं मज़ेदार ऐं जोश ॾियारींदड़ हूंदियूं हुयूं। अक्सर दोस्त जोश में अची जनरल याहिया खे गारियूं बि ॾींदा हुआ। शाम जो असां पिंजरनि नाॾो ख़ाली मैदान में कोॾी कोॾी रांदि बि खेॾंदा हुआसीं। 23 नवंबर ते राति जो मुक़दम चई वियो त इमदाद अली ओढो ऐं साणस गिरफ़्तार थियल ॿिनि दोस्तनि अली मोहम्मद भट्टी ऐं शौकत अली खोसो खे सुभाणे मार्शल कोर्ट में पेश कयो वेंदो। उन करे सुबुह सवेर तयारु थियणो आहे। असां ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर तयारु थी वेठासीं ऐं पुलिस जे वॾे अटाले सां हथकड़ियूं हणी असांखे जेल खां सॾु पंध ते मार्शल कोर्ट में नियो वियो। ही कोर्ट डिस्ट्रिक्ट काउंसिल सखर जी बिल्डिंग में हुई। जेल खां को ख़ासि परे कोन हुई। कोर्ट में असांखे सॼो ॾींहुं विहारे शाम जो वापसि जेल मोकिलियो वियो ऐं ॿिए ॾींहुं वरी कोर्ट में आंदो वियो।
पुलिस वारा जॾहिं हथकड़ियूं हणी असांखे पंध वठी ईंदा हुआ त हर गुज़रंदड़ पांधीड़ो असांखे ॾिसी सलाम कंदो हो ऐं असांखे पिणु ॾाढो फ़ख़ुरु महसूसु थींदो हो। असांजे साम्हूं पुठियां पासनि खां पुलिस जी वॾी नफ़री असां सां गॾु हलंदी हुई। फ़ौजनि जो शायदि ख़्यालु हुयो त हथकड़ियूं हणी पंध कराए हू असांखे बेइज़त कराइण जो अहसासु ॾियारींदा। ईअं कोन हुयो। असां त क़ौमी कारकुन जी हैसियत में उन्हनि खे पंहिंजे लाइ हिकु वॾो एज़ाज़ सम्झूं पिया। ॿिए ॾींहुं असांखे मिलिट्री समरी कोर्ट में पेश कयो वियो। हिकु मेजर कोर्ट हलाए रहियो हो। DIB पुलिस जा सरकारी शाहिद बि मौजूदु हुआ। मेजर पहिरियां असांजो ॾोह पढ़ी ॿुधायो ऐं हिकु ब्लैक बोर्ड बि पेश कयो जिन ते असां बुख हड़ताल कंदड़नि जा नाला लिखियलु हुआ। उहो बोर्ड ऐं शाहिद उन करे पेश कया विया। मतां असां बुख हड़ताल करण वारे अमल खां फिरी वञूं। मेजर असांखे चयो त तव्हां मार्शल वारे हुकमनि जी भञकड़ी कई आहे, तंहिं करे तव्हांखे सज़ा मिलणु घुरिजे। पर मां तव्हांजो ख़्यालु करियां थो ऐं तव्हांजी ज़िंदगी जो ख़्यालु कयां थो। तव्हां सज़ा याफ़्ता थी वेंदो ऐं पोइ तव्हांखे किथे नौकरी कोन मिली सघंदी। इन करे बहितरु आहे त तव्हां पंहिंजी ग़लती तस्लीम कयो ऐं माफ़ीनामो लिखी ॾियो त तव्हां ते रहम कंदे छॾे ॾींदुसि। हुन चयो त तव्हांजो सियासत सां कहिड़ो वास्तो? तव्हांजो कमु आहे तइलीम हासिलु करणु, सो तव्हां वञी तइलीम हासिलु करियो। मूंखे वराणियो त असां बुख हड़ताल कई आहे। असांजो मक़सदु वाज़े ऐं साफ़ु आहे। मुतालबनि जी मंज़ूरी ताईं असां पंहिंजी तहरीक जारी रखंदासूं। बाक़ी माफ़ी वठण जो सुवालु आहे त असां जेके कुझु कयो आहे सो बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं क़ौमी मक़सद लाइ आहे। असां को ग़लति कमु कोन कयो आहे जंहिंजी माफ़ी वठूं। असीं चऊं था त वोटर लिस्टनि में उर्दू सां गॾु सिंधी में वोटरनि जा नाला लिखिया वञनि। वन यूनिट खे टोड़ियो वञे। मेजर मच्छरजी पियो ऐं चयाईं त तव्हां शरारतनि खां बाज़ अचो। तव्हां शागिर्द सियासत खां बाज़ अचो। सिंधी ॿोली वन यूनिट सां तव्हांजो कहिड़ो कमु? उहो कमु त सियासतदाननि ऐं हुकूमत जो आहे। उहे ॼाणनि उनजो कमु। तव्हां ग़लति कयो आहे, मूंखे मजबूर न कयो। ॿी सूरत में मां तव्हांखे ॾंड ऐं क़ैद जूं ॿई सज़ाऊं ॾींदुसि। मूंखे चयो त बाग़ैरत सिंधी कॾहिं बि माफ़ी न वठंदो। ही क़ैद ॾंड जूं क़ुर्बानियूं मामूली ॻाल्हि आहिनि। जेकॾहिं सिंध लाइ सिर बि क़ुर्बान करिणो पियो त ईअं करण में फ़ख़्रु महसूसु कंदासूं। मेजर अहिड़े जवाब ते ॼण छितो थी पियो ऐं रड़ करे चयाईं, मां तव्हांखे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो तव्हांजा वॾा बि यादि रखंदा। पर पोइ जल्दी थधो थी वियो। वरी असांखे सम्झाइण लॻो। मूं तंग थींदे चयो त छा बि थी पवे असां माफ़ी कोन वठंदासूं। अवां भले असांखे सज़ा ॾियो। असां ख़ुशी सां उन सज़ा खे हिकु एज़ाज़ सम्झी क़बूलु कंदासूं ऐं असांजी हीअ तहरीक सिंध ऐं सिंध वासियुनि जी ख़ुशहाली ताईं जारी रहंदी। मेजर कोर्ट में पुलिस जे इंस्पेक्टर खे मुखातिबु थींदे कावड़ विचां चयो त ही छोकिरा डिफर आहिनि। हिननि खे जेल वापसि वठी वञो। ही मुंहिंजी ॻाल्हि सम्झनि ई कोन था। छड़ो सिंध सिंध लॻाए रखी अथनि। असां पाकिस्तान इन करे ठाहियो आहे जो सिंध खे आज़ादु छॾे ॾियूं। इहा तव्हांजी ग़लति फ़हमी आहे। हीअ त उहो थींदो जेको असां चाहींदासूं। ख़ैर मिलिट्री समरी कोर्ट में अंदाज़नि 1 कलाक जे बहस मुबाहिसे खां पोइ पुलिस असांखे वापसि जेल पहुचायो। ॿिए ॾींहुं ख़बर पई त शिकारपुर जा दोस्त जेके सेंट्रल जेल सखर में हुआ साॻे कोर्ट में पेश थिया। उन्हनि में हज़ीज़ सुमरो, मोहम्मद सिद्दीक़ पंवर ऐं ॿिया बि शामिल हुआ। जेके SNSF जी नुमाइंदगी करे रहिया हुआ से मेजर सां अटकी पिया ऐं मार्शल समरी कोर्ट में जीअं सिंध जा उभ ॾारींदड़ नारा हणंदा रहिया। जीअं सिंध जे नारनि मेजर खे वाइड़ो करे छॾियो। पुलिस शागिर्दनि खे ज़बरदस्ती कोर्ट मां कढियो ऐं मेजर कोर्ट छॾे हलियो वियो। शागिर्दनि जे अहिड़े जोश ऐं जज़्बे खे ॾिसी फ़ौजी हुकूमत शागिर्दनि खे कोर्टनि में केस हलाइण खां तौबह कई ऐं पोइ असां जेलनि अंदरि फ़ौजी हुकूमत जे फ़ैसिले जो इंतज़ारु करे रहिया हुआसीं। बहरहाल सिंध जी तारीख़ में 28 नवंबर 1969 जो ॾींहुं वॾी अहमियत रखे थो। फ़ौजी आमिर जनरल यहया ख़ान क़ौम खे ख़िताब कंदे वन यूनिट जे ख़ात्मे ऐं सिंधी में वोटर लिस्टूं शाया करण वारे मुतालबे खे मञण जो ऐलान कयो। जीअं असांखे ख़बर पई असांखे खाधे लाइ जेसिताईं थाल मिलियलु हुआ उन्हनि खे वॼाए सभिनी दोस्तनि ॾाढियूं झुमरियूं खेॾियूं। असां सभई दोस्त हिक ॿिए सां वॾे पाॿो सां भाकुर पाए रहिया हुआसीं ॼण त असां वॾी जंग में फ़तह माणे वरिती हुजे। सिंध जे नौजवाननि जेका तहरीक हलाई उन आॾो इक़्तिदार धणियुनि खे झुकणो पियो। साॻे ॾींहुं राति जो असांजी आज़ादी जा हुकम बि जारी कया विया ऐं जैकमाबाद पुलिस पारां हिकु वॾे
कैदियुनि वारी गाॾी असांखे सकर स्पेशल जेल मां खणणु आई, जंहिं असांखे राति जो 12 वॻे जैकमाबाद पहुचायो। सभ खां पहिरियां ई ठुल्ल ऐं कंदकोट जे साथियुनि लाइ पुलिस खां गाॾी जो बंदोबस्तु कराए उन्हनि खे रवानो कयोसीं ऐं पोइ जैकमाबाद जे दोस्तनि खे मां पाण घर पहुचाए। जॾहिं घर पहुतुसि त सभु घर भाती रोज़ो रखी सुम्हण जी तयारी करे रहिया हुआ। हीअ चूंड वर्क असां अव्हां लाइ शामिलु कया किताब निंड न हेरियो नेण मां। इहो किताब साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु आहे, जेको सुजाग पब्लिकेशन कराची पारां 2019 में छपराए पधरो कयो वियो। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां ऐं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं टीवी जेके सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा कनि था, सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि, सक़ाफ़त, इल्मु, अदब ऐं सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवलियत सां नशर कयो वञे थो। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा कयो 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारे खे अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। उन सां गॾोगॾु असांजा नशर थियल प्रोग्राम अव्हां ॿुधी सघो था यूट्यूब ते। जी हा, हींअर ई सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं हा, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण नाम्यारे शाइर शेख अयाज़ जी किताब साहिवाल जेल जी डायरी जा वर्क वरायूं था। ही किताब न्यू फील्ड्स पब्लिकेशन टंडो वली मोहम्मद हैदराबाद पारां 1986 में छपराए पधरो कयो वियो हो। सिप समुंड न सिप जे नदी पीए न नीर, झुंझकड़ी जो जाग थी सवड़ मां ॿाहिरि निकितसि लिंगन में कमणी पइजी वई। सिखाउन जंगले मां सीओ सीरूं कंदो थे आयो। ओनी ड्रेसिंग गाउन पाए मुफलर वेढ़े तॾहिं बि सीउ न वियो। सिगरेट दुखायमि त चप ॾक ॾक करण लॻा। भिटाई का माड़ कर चई सिगरी में कोयला वधम ऐं उन ते सिगरेटनि जा ख़ाली पुड़ा रखी मथां घासलेट विझी बाह दुखायमि। थोरी देरि में कोयला चंद्र शिखर आज़ाद जे अखियुनि वांगुरु जरकण लॻा। सगरे ते हथ सेकियमि त मूंखे उहो ख़्वाबु यादि आयो जंहिं मां छिरक भरे अहिड़ो साझर जाॻी पियो हुअसि। मूं निंड में ॾिठो हो त हिंदूकश पहाड़ जे बर्फ़ानी चोटी ते चढ़ी रहियो हुअसि। पहाड़ जे तरे वटि के माण्हू अंग्रेज़ी में रड़ियूं करे रहिया हुआ त नफ़रत खेज़ बर्फ़ानी माण्हू आहे। मूंखे पकड़ियो ऐं के वरी उन्हनि खे रद कद ॾेई रहिया हुआ ऐं चई रहिया हुआ त हिन खे छॾे ॾियो, हीअ त पहाड़ जी चोटी ते चढ़ी सिज खे पकड़णु थो चाहे। मां उन्हनि खे ॿुधो अणॿुधो करे छिपण तां छलांग ॾींदो चोटी ॾांहुं वधी रहियो हुअसि। मूंखे फ़क़्ति इहो भउ थियो त चोटी ते मुंहिंजे पहुचण खां अॻु में सिज न उभरी अचे। हिकु उतां ई छिप तां बीही मूं हेठि ॾिठो त मूंखे पंहिंजा वेरी वाहिरू कीड़नि माकुड़नि वांगुरु चुरंदा नज़र आया। मूं वरी मुंहुं वाराए हेठि न ॾिठो ऐं अॻिते छलांग ॾींदो वियुसि। जॾहिं चोटी लॻ पहुतुसि तॾहिं सिज निकिरी आयो ऐं मूंखे पंजनि किरोड़े आङुरियुनि में झले हवा में ऊभो कयाईं ऐं पोइ ज़ोर सां हेठि फिटी कयाईं। मां बोलाटियूं खाईंदो अची धरती ते किरियसि ऐं मुंहिंजो हॾ गुॾ भॼी पियो। पोइ हज़ारे गिझूं अची मूं ते मिड़ियूं ऐं फ़क़्ति मुंहिंजा हॾा वञी बचा। मूंखे उन वक़्तु ॾाढो रुअण पिए आयो, पर मूं ओचितो ॾिठो त कोई ॿुढड़ो मुंहिंजा हॾा मेड़े रहियो हो। मूं कावड़ जी हुन खां पुछियो, तूं केरु आहीं? हुन मुर्के जवाबु ॾिनो, मां भिटाई आहियां। मां भायां तोखे मूंखां बि वधीक सज़ा मिली आहे। ॾंद साफ़ करे मां ॿाहिरि आंगण में आयुसि। बाग़ फूटी चुकी हुई ऐं 2 टे तोता टियूं टियूं करे रहिया हुआ। मूं अङण में अधु कलाक चकर ॾिना ऐं बदन गरम थी वियो त खोले में मोटी आयुसि। सारो वक़्तु मूंखे पंहिंजो नज़म चिड़िया घर में वाघ उन्ही जी
घोर ॾिठी आहे तो पे यादि आयो उहो नज़म मुन। इहो नज़म मूं हिन नज़रबंदी खां महीनो खनि अॻु लिखियो हो। साॻी तरह अक्टूबर जे आख़िरी हफ़्ते में मूं रूह रिहाण खे कुझु वायूं ऐं ॿियो कलाम आशात लाइ मोकिलियो हो, जिन में हेठीं वाई बि हुई। सिंधड़ी साथ सचोम कोरे कंध ॾिनोम घोरिस घोरिस सिंध ते। रूह रिहाण ॾांहुं मोकिलियल ॿिए कलाम में अमीर ख़ुसरो जे तर्ज़ ते दोसखना बि हुया, जिन में हीअ सिटूं हुयूं। उन सां प्रीतरण लाइ कोई प्रीत करे मूं पीड़ा वरिती। ए सखी साजन ऊहूं ऊहूं ए सखी धरती। नामालूम हू इतफ़ाक़ी आहे या मूंखे अॻुवाट परोड़ पवंदा आहिनि। अॻे नज़रबंदी फेरे बि जंग खां महीनो खनि अॻु मूं हेठियां ॿ नज़म लिखिया हुआ। अखियूं साहिमियूं असां जूं अखियूं साहिमियूं, अकेलो साम्हूं सत आऊं अकेलो साम्हूं सत, खंजर खंजर कई हथ। इहे नज़म मुंहिंजी पहिरीं नज़रबंदी जी कहिड़ी न पूरी अघ थी हुया। न ॼाणा त बेग तुंहिंजी बेगी कोटड़ी में कान, जहिड़ी सिट कॾहिं थी मुंहिंजे चपन ते अचे। रोज़ वार जो जमादार मूंखे हिकु ब्लेड ॾाढ़ी कूड़ण लाइ सुबुह जो ॾेई वेंदो आहे ऐं पोइ बार बार पुछणु ईंदो आहे त मूं ॾाढ़ी कूड़ी आहे या न। नेठि हुन खां तंग अची मां ॾाढ़ी कोड़ींदो आहियां ऐं ब्लेड हुनखे मोटाए ॾींदो आहियां। शायदि हुनखे भउ थींदो आहे त मां ब्लेड सां पंहिंजो गलो न कपे छॾियां। हुनखे कहिड़ी ख़बर त उन गले में अञा हज़ारे गीत आहिनि जे कंहिं बि ज़िंदान जूं दीवारूं धोॾे ढेर करे सघनि था। ऐं अॼु वार जे फेर घेर सबबि अञा उनखे कपण लाइ तयारु न आहियां। अॼु वार जे फेर घेर सबबि हू मूंखे ब्लेड कोन ॾेई वियो आहे ऐं सारो ॾींहुं ॾाढ़ी ते हथ फेरींदे मूंखे कावड़ थे आई ऐं मां रातो खे इरादे मूजिबि अॼु ॾींहं जो कुझु बि लिखी न सघियो आहियां। कुझु ॾींहं अॻु मूं पाकिस्तान टाइम्स में हिकु ख़बर पढ़ी ॾाढा टहक ॾिना हुआ। उन ख़बर में हो त भुटे साहिबु ॾाढ़ी रखी आहे ऐं रोज़ा बि रखे रहियो आहे। भुटो डिॼणो त न आहे, मां भायां थो मौत खे अखियूं अखियुनि में विझी तेसि ताईं घुरे सघंदो आहे जेसि ताईं मौत जूं अखियूं झुकी वञनि। मुमकिन आहे त भुटे खे ब्लेड जो मसइलो दरपेश आयो हुजे, पर रोज़ा छो? ईअं त न आहे त जेल जो खाधो ख़राबु आहे ऐं हुन बुख हड़ताल कई हुई। अॻु नाश्ते में रुॻो मानी सां तरियल वाङण ॾींदा हुआ, पर अॼु 2 उॿारियल अंडा बि ॾिना अथऊं। 10 वॻे नाश्तो करे मूं चांहि पीती ऐं पोइ मादाम साज़ा बर्नार्ड जी ज़िंदगी ते लिखियल किताबु पढ़णु लॻुसि, जो कुझु अॻु मूं कराची मां ख़रीद कयो हो ऐं साहिवाल ॾांहुं पुलिस वैन में ईंदे कुझु पढ़ियो हुउमि। सारा बर्नार्ड त फ़क़्ति फ्रांस पर पूरी दुनिया जी बहितरीन एक्ट्रेस तस्लीम कई वई हुई। अमेरिकी बेल्ट डांसर आइज़ोडोरा जी कहाणी वांगुरु हुन जी ज़िंदगी जी कहाणी बि निहायत दिलचस्प आहे। किताब जी लेखिका कार्नेलिया सारा बर्नार्ड जे दौर में फ़रांसी ज़िंदगी जी तस्वीर कशी में पंहिंजे मुताले ऐं फ़न जो कमाल ॾेखारियो आहे। किताब पढ़ंदे मूंखां पंहिंजे 4 फुट खोली विसरी वई ऐं मां लोई फिलिप ऐं हुन खां पोइ वारे दौर में वञी पहुतुसि। मूं अॻु बि आंद्री मारी जो किताब फ्रांस जी तारीख़ ऐं ॿियनि केतिरनि ई किताबनि में उन दौर जे बारे में पढ़ियो आहे। जॾहिं विक्टर ह्यूगो कंहिं एक्ट्रेस जे कढ हूंदो हो ऐं ह्यूगो जो मशहूरु नक़ाद सेंत ॿियो सां मुआशिक़ो लड़ाईंदी हुई, ऐं जॾहिं मशहूरु नावल निगार एलेक्जेंडर ड्यूमास खे दास्तान जे पूरे हरम सिरा हूंदी हुई ऐं नेसाई आज़ादी जी तहरीक जे अॻुवान जॉर्ज स्विंड खे कई आशना हूंदा हुआ। किताब पढ़ंदे मुंहिंजो ध्यानु बालज़ाक जे नावलनि ॾांहुं वियो ऐं पोइ जॉर्ज स्विंड जे ख़तनि जो मजमूओ यादि आयो, जो मूं कई साल अॻु सखर जे म्यूनिसिपल लाइब्रेरी मां वठी पढ़ियो हो। पाकिस्तान खां पोइ सिंधियूं लाइब्रेरियूं कीअं नास कयूं वियूं, उहो हिकु ॾुखोईंदड़ दास्तान आहे। मूंखे उहो ॾिसी हैरत आई त लेखिका सारा बर्नार्ड जे दौर ते अटकल 350 सुफ़ा लिखिया आहिनि, पर उन में पेरिस कम्यून जो ज़िक्र फ़क़्ति 10 सिटुनि में कयो अथाईं ऐं उन जी तारीख़ी अहमियत खे नज़रअंदाज़ करे छॾियो अथाईं। शायदि
बुराजवा अदीब हर इनकलाबी वाक़े खे ईअं अछा तराई सां ॾिसंदा आहिनि। शायदि इहो सबबु आहे जो तरक़ी पसंदि अदीबनि खे बुरजवा तख़लीक़ खां चिड़ आहे। मूंखे इहो सोचे खिल आई त मूं फ़्रांस जी तारीख़ ऐं अदब जे बारे में केॾो पढ़ियो आहे ऐं सार्तर खे अञा सिंध जे नाले जी बि ख़बर न आहे। मां अञा फ़्रांस जे 19वीं सदी जा कैफ़े ऐं रेस्टोरेंट घुमी रहियो हुउसि ऐं फ़्रांसी ब्रांडे जो नालो हसरत सां पढ़ी ऐं उन जी वॾी प्याक फ़्रांसी मुसवर जी ज़िंदगी ते सोचे रहियो हुउसि त 3-4 सॾ थिया। अयाज़ साहिबु, अयाज़ साहिबु, अयाज़ साहिबु। मूं वाइड़ो थी सोचियो त मूंखे केरु थो सॾे। एतिरे में टिटकड़ो डोड़ंदो आयो। टिटमकड़ो कहिड़ी बला आहे उन ते पोइ थो लिखां ऐं चयाई दीवार जे ॿिए पासे खां कोई अव्हां खे सॾे रहियो आहे। मूं 15 फुट ऊची दीवार अॻियां कन ॾेई चयो, हैलो। जवाबु आयो, अयाज़ साहिबु, मां असलम हयात थो ॻाल्हायां। असलम हयात, मलिक, मां अव्हां खे सुञाणां थो। मूं चयो, मलिक साहिबु, मां बि अव्हां जे नाले खे चङी तरह वाक़ुफ़ु आहियां। अव्हां ठीकु ठाक आहियो? ठीकु ठाक किथे, बीमार थी पियो आहियां। मलिक हयात चयो, मूं अख़बार में पढ़ियो त मलिक असलम हयात लाहौर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो सदर आहे। हुनखे ज़ियाबतीस जी बीमारी आहे। हुनजी बेगम लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी आहे त हुनखे मियो इस्पताल लाहौर में दाख़िल कयो वञे, छो त हुनजो साहिवाल जेल में चङी तरह इलाज कोन थो थिए। मूं चाहियो त हुनखे चवां त मां सारा बर्नार्ड जी संगत मां उथी आयो आहियां, पर पोइ सोचियमि त हू इहा ॻाल्हि कीअं सम्झी सघंदो ऐं उन करे मूं हुनखां पुछो, ॿियो छा हाल चाल आहे, मूंखे आज़ादु कंदा? हुन ओचितो सुवाल फोड़ वांगुरु भित मथां फिटी कयो। मूं निहायत इत्मीनान सां जवाबु ॾिनो, न। हू कुझु देरि लाइ चुप थी वियो त मूंखे पंहिंजी अणवंडाई ते मठियां आई ऐं हुनखे चयुमि, अव्हांजो केस मुमताज़ भुट्ट जे केस खां छा में ख़राबु आहे? जे उन्ही जे ख़िलाफ़ु हुकुम वापसि वरितो अथाऊं त अव्हां जे ख़िलाफ़ु बि वापसि वठंदा। पर हू त मूंखे भुट्टे साहिब जो उस्ताद था सम्झनि ऐं चवनि था त भुट्टे साहिब खे सॼी सिखत ई मुंहिंजी आहे। हुन कुझु ॻराई मां चयो। हिकु टहक टिपो ॾेई मुंहिंजी निड़ी में फह करे किरियो। मूं पाण संभाले हुनखे चयो, न न, अव्हां ज़रूरु छुटी वेंदा। ॿाहिरि वञी मुंहिंजो बि को बिलो कजो। चयूं, ख़ुदा हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़। मां खोली में मोटी आयुसि त मूंखे आर्थर कोंसलर जो किताबु यादि आयो, जंहिंमें ॾेखारियो वियो आहे त कीअं क़ैदे तनाई में 2 क़ैदी पंहिंजी पंहिंजी खोली मां नलके ते ठुक ठुक करे हिक ॿिए सां गुफ़्तगू कनि था। मूं सोचियो त सिंधी सुरतख़्ती खे मद्देनज़र रखी भुट्टो साहिब सां गुफ़्तगू जो कोई अहिड़ो तरीक़ो ॻोल्हियो वञे। तनहाई जे क़ैद हर क़ैद खां बुरो थींदो आहे। हूअ केरु हो जंहिं बेस्टाइल किले जे क़ैद में मानी भोर ते कुआ पालिया हुआ ऐं उन्हनि सां दिलि विंदराईंदो हो। ओचितो मूंखे गवालियार जे किले जी उहा कोठी यादि आई जंहिंमें औरंगज़ेब पंहिंजे भाउ मुराद खे बंदि रखियो हो। मां ऐं गीता जॾहिं हुन कोठी में घिड़िया हुआसीं त असांजो हां मुंझणु लॻो हो। हीअ मुंहिंजी खोली बि का मुराद वारी कोठी खां ख़ासि चङी न आहे ऐं मूं वटि ख़ुदि फ़रामोशी लाइ मुराद वांगुरु आफ़ीम बि कोन आहे। कुझु ॾींहं अॻु जेल खाननि जो आईजी जेल जे सुप्रीडेंट सां गॾिजी मुंहिंजी खोली में आयो हो ऐं मूंखां पुछो आई, अव्हां खे तनहाई खे घबराहट त कान थी थिए? ॿियनि नज़रबंदनि वटि आऊं वियो आहियां त उन्हनि शिकायत कंदे पुछियो आहे त खेनि क़ैद तनहाई में छो रखियो वियो आहे। उन ते मूं हुनखे जवाबु ॾिनो त अव्हां फ़िक्रु न कयो, मां जेल खां ॿाहिरि बि पूरे पाकिस्तान में तनहा आहियां। उन ते सुप्रीडेंट मुर्की चयो, आजी साहिबु, हीउ शाइर माण्हू आहे, तनहाई त शाइरी लाइ साज़गार थींदी आहे। मूं चयो, साज़गार थींदी आहे बशर्तिया कोई उन तनहाई में दख़ल न ॾिए। हू मुंहिंजो तंज़ सम्झी न सघिया ऐं शायदि मूं ते खिलंदा हलिया विया। हुननि जे वञण खां पोइ मां खोली में थोरी देरि वेठुसि त जमादार अॼोकी पाकिस्तान टाइम्स खणी आयो। अख़बार में उहो पढ़ी मूंखे हैरत आई त सरकारी धुर हाई कोर्ट में चयो आहे त असलम हयात जो भुट्टे साहिब सां रस्तो अॻवान ऐं पोलग वारो आहे। छा इहे सरकारी पिठू अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखी
बूटे जी अहमियत घटाए सघंदा। अॼु चोॾस जी राति आहे, उभ में कुझु तितर खिरड़ी आहे जा खोले जे दरवाज़े मां नज़र अची रही आहे। मूंखे गीता ॾाढो यादि अची रही आहे। दिल्ली खां बम्बई वेंदे असां अधु राति जो बेजापुर जे हिकु डाक बंगले में तरसिया हुआसीं। रेस्ट हाउस जो बोरची मानी पचाए रहियो हो ऐं राज भटीअ थकिजी लेटी पिया हुआ त हुननि खे निंड अची वई हुई। ॿाहिरि ॾाढो सीउ थी पियो। गीता चयो हो, कवि ॿाहिरि पूनम जो चंड आहे पर मूंखे ॾाढी थधि थी थिए। मूं पंहिंजो गरम कोट लाहे हुनखे पारायो हो ऐं पाण सिदरी ऐं पैंट में हुन सां गॾु ॿाहिरि हलियो वियोसि। रेस्ट हाउस जे पधर में निम जा वण हुआ जिन जा पाछावां धरती ते पइजी रहिया हुआ। पधर ॾाढो वॾो हो ऐं असां कलाक खनि उन में फिरिया हुआसीं ऐं उन अरसे में असां कुझु न ॻाल्हायो हो। सारी सरिश्ते कंहिं मधुर गीत वांगुरु थिए लॻी जंहिंमें बे कंहिंजे ॿोल जी विथी किथे हुई। बारची मानी तयारु करे आयो हो त असां भटीअ राज खे निंड मां उथारियो हो। मां भायां थो मूंखे आख़िरी ख़त गीता अफ्रीका जे कंहिं शहर मां मोकिलियो हो ऐं उन खां पोइ हुन सां ख़तो किताब ते कटिजी वई आहे। मूं थधो साह पंहिंजे चपनि ते रोके मुरकियो ऐं सोचियो त असां वरी ज़रूरु मिलंदासूं। शेख याज़ जे किताब साहिवाल जी जेल डायरी मां असां अव्हां लाइ चूंड वर्क शामिल करिया। साहिवाल जेल जी डायरी न्यूफील्ड्स पब्लिकेशन टंडोवली मुंद हैदराबाद पारां 1986 में छपराए पधिरो कयो वियो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं टीवी जेके सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा कनि था। सिंध में थींदड़ हर बेवाजिबी क़ौमी मसइलनि, सक़ाफ़त, इल्मु, अदब ऐं सियासी समाजी सरगर्मियुनि खे अवले सां नशर कयो वञे थो। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो। 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारे खे अव्हां जे साथ ऐं माली सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। उन सां गॾोगॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते नशर थियल समूरा प्रोग्राम तव्हां यूट्यूब ते बि ॿुधी सघो था। जी हा, यूट्यूब ते हींअर ई सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम में हाण क़ौम परस्त अॻवान ऐं नामियारे लेखक अब्दुल वाहिद आरिसर जी किताब माड़ियन मारिस कीनकी जा वर्क वरायूं था। जेल जी ज़िंदगी जी का हिकु घड़ी बि मुंहिंजे लाइ अहिड़ी न गुज़री आहे जो पाण खे तुखंधार सम्झमि। हर शाम उतर जी हवा तुंहिंजे जिस्म ऐं वारनि जी ख़ुशबू खणी ईंदी आहे ऐं मोट में हवा जो उहो कबूतर मुंहिंजे विछोड़े जे ॻोढ़नि सां पंहिंजा पर पुसाए तो ॾांहुं रवानो थींदो आहे। हवा जे झूटनि में मूंखे न सिर्फ़ु तुंहिंजे वारनि जी ब्रेन ख़ुशबू ईंदी आहे पर उन में तुंहिंजो उदास चहिरो बि ॾिसी वठंदो आहियां, जंहिं चहिरे ते कंहिं आस ऐं ओसीड़े जी मुर्क हूंदी आहे ऐं मूंखे पक आहे त मुंहिंजे ॻोढ़नि सां पुसायल परनि जे कबूतरनि जी फरमाइश ऐं कोमलता मां तूं मुंहिंजे दिलि जी हालति जो अंदाज़ो लॻाए सघंदे। अॼु ॾींहं ताईं कंहिंजी बि मुहबत फ़र्ज़ जी जंग में शिकस्त तस्लीम करण लाइ सोचण ते माइल बि करे न सघी आहे। पर हा, तुंहिंजी मुहबत मुंहिंजे इरादनि जे काक महल में कॾहिं कॾहिं ॾार विझण में कामयाबु थी वेंदी आहे। ओ मुंहिंजी प्यारी, जॾहिं वक़्त ऐं तारीख़ जो संजोग थियो, उन संजोग खे सदियूं गुज़रियूं। सज न पुॼाणा जुगनि जे बेपनाह पीड़ा खां पोइ तारीख़ जे कख वक़्त जे पुट खे जनमु ॾिनो। उहो अकेलो पुटु तूं आहीं। मुंहिंजो ईमान आहे दुश्मन जी गोली तुंहिंजे यकीन जे सीने में सुराख़ करे न सघंदी। ए मुंहिंजा दोस्त, देश जी आबोह में अणॼातल वांगुरु मारियल। ए मुंहिंजा प्यारा, मूं तोखे हमेशह सम्झो हो, दिलि खां वेझो ऐं माण्हुनि जी नज़र में हुए भिटाए जो केॾारो। हम जो तारीख़ राहों में मारे गए, तेरे होंठों की चाहत में दार के खुश्क ठनी पे वारे गए। नज़ीर अब्बासी मारे वियो। हिन धरती जो हिकु अहिड़ो नौजवान जेको माउ जी थञ वांगुरु सादो ऐं ख़ालिस हो, जंहिंजी तबियत अमन जे कबूतर जहिड़ी नरम हुई, उनखे फ़ौजी बूटनि चिभाटे छॾियो
अफ़सोस रुगो इहो अथमि त नज़ीर जे साह जी क़ीमत सिंध जे अंदरि एतिरी बि अहमियत न रखी जेतिरी शीरीन जे मग़रबी ज़हर आलूद जिस्म जी। नज़ीर अब्बासी मुंहिंजो दोस्त हो, मुंहिंजो भाउ हो, जेल जो साथी हो, पर बहादुर शख़्सियत जो मालिक हो। नज़ीर अब्बासी खे ॾिसी चई सघिबो हो त हिकु इनक़लाबी नज़रियो जंहिं क़िस्म जे मिसाली शख़्सियत तमीर कंदो आहे सा नज़ीर जहिड़ी हूंदी आहे। हूअ चाचे होची मुंहुं जहिड़ो सादो हूंदो हो। बुख ऐं ॾुख हुन वटि का बि हैसियत न रखंदा हुआ। हू पूरो 1 साल जेल में मूंसां गॾु रहियो हो। उन अरसे दौरान मूं हुनखे कॾहिं बि कावड़ियल न ॾिठो। हमेशह लतीफ़ जे खावड़ियुनि वांगुरु ग़ुरबत में गुज़ारींदो हो। कराची जा कम्यूनिस्ट संस का बि परघोर न लहंदा हुआ। एतिरे क़दुरु जो 1 साल में हुनखे हिकु हवाई चैपल बि वठी न ॾिनाऊं, पर हू खेनि पार्टीअ नज़रे जे अज़ीम मुफ़ाद ख़ातिर कुझु बि न चवंदो हो। जेतोणीकि पनाहगीर कम्यूनिस्ट हर शुनवाई ते सामान जो बोरियूं भरे खणी ईंदा हुआ। पनाहगीर कम्यूनिस्ट लड़े में नज़ीर अब्बासी जहिड़ा सुलछड़ा निगर ईअं महसूसु थींदा हुआ जीअं कंगन जे विच में हंच। शायदि थोरनि दोस्तनि खे ख़बर हुजे त नज़ीर हिकु सुठो तनज़ निगार लेखक बि हो, जेतोणीकि उन लाइ हुन पंहिंजो नालो कॾहिं बि इस्तेमालु न कयो। अॼु मुंहिंजो दोस्त तमामु परे हलियो वियो आहे। इंतिहाई बेवसी वारी हालत में नज़ीर जे मौत जो ॿुधी मूं जहिड़े ऐं साईं जे दिलि में बि हथियार खणण जो जज़्बो वक़्ती तरह पैदा थियो आहे। इस्पताल जे सर्दखाने में ही चचरल चिभाटिल ऐं रतो छाण लाश पियो आहे, जंहिंजे चहिरे ते लांग बूटनि जे कोकनि जा निशान आहिनि, जंहिंजी छाती ते छिरनि जा घाव आहिनि, जंहिंजो उज़ो उज़ो चिथियल चिभाटिल ऐं वढियल आहे। उन लाश जी उन हालत ऐं कैफ़ियत खां पोइ बि संगीनियूं टुंबियल राइफ़लूं ऊभियूं आहिनि ऐं इस्पताल जे दरवाज़े ते पूरी कंपनी जो पहिरो आहे। हा, पर पोइ बि उन लाश जे चहिरे ते नफ़रत, तअसमत, तक़दुस ऐं मासूमियत जूं रेखाऊं उभरी ऊंदाहे में रोशनी जा किरणा पखेड़े रहियूं आहिनि। उहो लाश अकेलो आहे। मथसि को बि मासूम बाबा जे ॻोढ़ा ॻाइण वारो न आहे। को बि जोभन ॻोढ़नि सां हिन लाश जी हरारत खे थधाण पहुचाइण वारो न आहे। सर्द खाने में पियल उन लाश जी गर्मी ऐं तपाण कोल्ड स्टोरेज जे दीवारनि खे रिजाए रही आहे। नेठि उहो लाश कंहिंजो आहे जेको हेॾे वॾे शहर में ईअं अकेलो बेवसी हालत में कंहिंजो इंतज़ारु करे रहियो आहे, का सदा करे रहियो आहे, जंहिंजे चपनि ते मौत खां पोइ बि हिकु अहिड़ी ललकार आहे जंहिंजो तसलसल कंहिं फ़र्द जे मौत सां टुटंदो न आहे ऐं न ई टुटणो आहे, जंहिंजे रत हाणी नखियुनि में जोत जली रही आहे, जंहिंजी जीत बि अमर थींदी आहे ऐं जंहिंजो मौत बि मात न खाईंदो आहे, जंहिंजे बेजान जिस्म में उहा हशमत ऐं हैबत आहे जो डांस उभियूं थियल संगीनियूं कंहिं ईंदड़ समय जे ख़ौफ़ खां ॾकी रहियूं आहिनि, जेको सम उन्हनि संगीननि जे मालिकनि ॾांहुं सिंधु जे वहकरे वांगुरु वञी रहियो आहे। कणक जे सिले वांगुरु वधी रहियो आहे। हिमालय जे किरंदड़ छिप वांगुरु तेज़ी सां डोड़ंदो पियो अचे, जेको तूफ़ान बणिजी विॼ जे रूप में गजगोड़ कंदो अची रहियो आहे। सिज जे सुनहरी रथ ते सवार थी साननि जा कंध मरोटींदो, बादशाहनि खे घटियुनि में गहलींदो, अमीरनि जा ओझ कढंदो ऐं मज़हबी महदारनि जा सीना लताड़ींदो, वहशत, जुनून, कहर ऐं कड़काट कंदो अची रहियो आहे। हुन जे ॿाहनि में देवताउनि जा बल आहिनि, अखियुनि में बाहि जा शोला आहिनि, ज़ुबान में तलवार जी तेज़ी आहे। अहिड़ी वक़्त जी वेझड़ाई खां संगीनियूं ॾकी रहियूं आहिनि। ऐज़ाज़ी बिला किरी रहिया आहिनि, वर्दियूं कप जे पुर्ज़नि वांगुरु उॾामी रहियूं आहिनि ऐं गुग हूंदा ई में उहो वक़्तु बाद तरतीब ऐं मुनज़म अवाम जे कुल्हनि ते सवार आहे, जिन जे हथनि में कॾहिं न विसामदड़ मशालूं आहिनि ऐं उहे मशालूं अमर अग्नि जूं आहिनि। उन अमर अग्नि जे शोलनि में हर अहिड़ो लाश हिकु नई मशाल जो, नए झंडे जो ऐं नए नारे जो इज़ाफ़ो कंदो वेंदो आहे। पर उहो लाश कंहिंजो आहे जंहिं ते बीठल पहरेदार बि ॾिनल आहिनि त संगीनियूं बि ॾकी रहियूं आहिनि, वर्दियूं बि कपह जे पूणियुनि वांगुरु उॾामतियूं नज़र अची रहियूं आहिनि। उहो लाश दुनिया जो क़दीम तरीन, मशहूरु तरीन ऐं गुमनाम तरीन लाश आहे। हा, उहो लाश यसू मसीह जो आहे जेको सलेब ते लटकियल आहे। उहो लाश हकीम मानी जो आहे जंहिंजे फ़िक्र ऐं फ़न खे वक़्त जे इक़्तिदार जे तवाइफ़ ऐं उन जे मुहाफ़िज़नि पंहिंजे जिस्म लाइ तेज़ाब पए सम्झो। नतीजे तौरु हुनखे जेरे साड़ियो वियो हो। उहो लाश
सैनिका जो आहे जंहिंखे रोम जे नेहरू ख़ुदकशी ते मजबूर कयो हो, उहो लाश शाह इनायत जो आहे जंहिंखे क़ुरान जे नाले ते कुठो वियो हो। ऐं उहो लाश हीमू कालाणी ऐं जोलस फ्यूचक जो आहे। उहो लाश हर उन बाज़मीर अदीब, शाइर, दानिश्वर ऐं सियासी कारकुन जो आहे जंहिंजे रूह फ़ौजी जनता जे टिशू पेपरनि जहिड़नि फ़रमाननि मुताबिक़ सजदन करण खां इनकार कयो आहे ऐं जंहिंजा सजदा सिर्फ़ु पंहिंजे मादरे वतन जे अवाम जी ख़ुशी ऐं ख़ुशहाली लाइ वक़्फ़ रहिया आहिनि। जेकॾहिं तूं ऐं मां, हू ऐं हीअ बाज़मीर आहियूं त उहो लाश असां सभिनी जो आहे। ए उहे इंसानो जेके नरम बिस्तरनि ते अयाशी सां सुता पिया आहियो, सोचो किथे उहो लाश तव्हांजे पुट, पोटे, ॾोटे या न्याणी जो त न आहे। उहो लाश पूरी दुनिया जे हुरियत ऐं आज़ादी पसंदि नौजवान जो लाश आहे। उन लाश जे रूप में मूंखे अहमद लासी, मीर दाद ख़ान, भगत सिंह, दत्त जी गवेरिया ऐं कादर सिद्दीकी नज़र अची रहिया आहिनि। हा, ही लाश हर उन सिंधी जो आहे जंहिंजे ज़हन ऐं ज़मीर जी कंहिं कुंड में ज़रो बि गैरत जो बाक़ी आहे। हा, ही लाश तुंहिंजो बि आहे त मुंहिंजो बि आहे। ही लाश ॾाहिर जो बि थी सघे थो ऐं हर विढ़ंदड़ मुंहिंजे भाउ जो बि थी सघे थो। हा, उहो लाश अॼु टहक ॾेई रहियो आहे तुंहिंजी मुंहिंजी बेगैरती, बुज़दली, बेहयाई ऐं दलाल पाए ते। उहो टहक ॾेई रहियो आहे उन संगीननि जे टुटण जे आवाज़ ते। उहो टहक ॾेई रहियो आहे अवाम जे हथनि में खयल अमर अग्नि जे मशालनि जे रोशनी ते। उहो टहक ॾेई रहियो आहे पिंजल कपह जे ज़रनि वांगुरु उॾामदड़ वर्दियुनि जे चिथड़नि ते। उहो टहक ॾेई रहियो आहे पंहिंजे दाइमी अब्दी फतह जे यकीन ते, अवाम जी आज़ादी जे ईमान ते, ज़ुल्म जे ज़ंजीरनि जे पघड़ण वारे वेसा ऐं पंहिंजे मातर भूमि जे हर बुख, ॾुख ऐं मुसीबत खां आज़ादी वारे विश्वास ते हू टहक ॾेई रहियो आहे। ए सिंधी इंसानो, उन लाश जे रूप में अवां सभु टंगिया पिया आहियो, मर्दूं ऐं औरतूं, वॾेरो ऐं हारियो, डॉक्टरो ऐं मरीज़ो। तमामु बेशुमार बंदूकूं अव्हांजे सीननि ॾांहुं सिधियूं थियल आहिनि ऐं कंहिं वक़्तु तव्हांजा लाश बि ईअं लटकियल नज़र ईंदा। उहो अव्हांखे कराची अस्पताल जे सर्द खाने में पियल लाश वॾे वाक़े ॿुधाए रहियो आहे। उहो लाश सिंध जे हिकु कम्युनिस्ट हुरियत पसंदि जो आहे जंहिंजो नालो नज़ीर अब्बासी आहे। शायदि अव्हां न सुञाणंदा हुजो, छो त तव्हां या मीर अली मुराद खे सुञाणंदा आहियो या चार्ल्स नेपियर खे। ही वर्क असां अब्दुल वाहिद आरिसर जे किताब माड़िन मारिसकीन की मां अव्हांजी ख़िदमत लाइ पेश कया। ही किताब रनीकोट पब्लिकेशन हैदराबाद पारां छपराए पधिरो कयो वियो हो। इन ते प्रोग्राम कुझु वर्क किताब जा जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। शाल सुख सलामती सां जो शाल अव्हांजा वेढ़ा वसंदा रहनि ऐं शाल अव्हीं पंहिंजी धरती सिंध लाइ जाखोड़ींदा रहो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।